नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो गोठ में खबर ॾींदा आहियूं। टाउन कमेटी के मुलाजिमन जो पगारों कटौती खिलाफ मुतालबन की मञता लाइ CMO ऑफिस अॻियां एहतिजाजी कैंप क़ाइम कई वई है। फरमान चन्ना नादिर बबुर अज़ीज़ घमरो अवामी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो आहे त साईं असांजूं पगारूं कटियूं थियूं वञनि, मनपसंद माण्हुनि खे जेको आहे पगारूं फुल ॾिनियूं थियूं वञनि, ग़रीबनि जूं पगारूं कटियूं थियूं वञनि ऐं उन्हनि खां पुछो थो वञे त जेको आहे केरु कंहिंजो माण्हू आहे, असां ग़रीब आहियूं, असांजी पगारूं असांखे ॾिनियूं वञनि। बसि असांजो मुतालबो इहो ई आहे त असांखे पगारूं ॾिनियूं वञनि। मनपसंद माण्हुनि जा डिफरेंस बिल बि था थियनि ऐं पंहिंजा बिल बि था थियनि। एडमिनिस्ट्रेटर CMO केरु आहे, केरु थो पगारूं कटे, केरु थो भरे जारी करे? जागीरानी साहब चवनि था त जागीरानी साहब जो हथु आहे, सॼो अकाउंट ऑफिसर आहे जागीरानी साहब। एडमिनिस्ट्रेटर CMO केरु आहे? जगबानी नदीम। तव्हां उन्हनि खे कंप्लेन कई आहे पहिरियां? साईं कंप्लेन कई आहे, उहो अचे ई कोन थो त कंप्लेन कंहिंखे कयूं असां। अच्छा, ऑफिस के टाइम नथो ॾे? हिकिड़ो ॾींहुं आयो आहे बसि साईं, उन खां पोइ त ॾिठो ई कोन्हे को। असां त अची बीठा, असांखे ॿुधाइनि त कीअं थींदी आहे ड्यूटी, असां ड्यूटी कीअं कयूं उहो ॿुधाइनि असांखे। घणे टाइम खां पगार जी कटौती थिए पई? पगार साईं तक़रीबन 3-4 महीना थी विया हाणे पंहिंजे मर्ज़ी सां। पहिरियां त पगार असांखे मिलंदी तमामु घटि, हाणे कुझु CMO साहब हिन पगार ॾिनी आहे, पर जेको हिन महीने कयो अथऊं उहो इहो कयो अथऊं त असां इहो था चऊं जेके ड्यूटी कनि था उनखे पगार ॾिनी वञे। बाक़ी जेके ड्यूटी नथा कनि असां उनजे लाइ कोन वेठा आहियूं। असां वेठा आहियूं त हिते ड्यूटी जेके कनि था उनजूं पगार छो कटियूं वञे। जेके डेली घरां अचनि था टाइम सीड़ाए ₹2 ख़र्च करे हिते ऑफिस में ड्यूटी बि डेली था कनि, उनजी पगार कटौती कई वई आहे। छाजे करे जेके नथा अचनि उन्हनि खे पगारूं बि मिलनि थियूं, डिफरेंस बि मिलनि थियूं। वॾे में वॾो इशू इहो आहे त उन्हनि जा प्रमोशन बि थिया आहिनि जेके हिते नथा अचनि ऑफिस में। असां घणी पगार कटनि पिया? पगार साईं कंहिंजी 5000, कंहिंजी 8000, किन मुलाज़िम जी सफ़ा बंदि आहे पगार, किन खे ॾिनी कोन अथऊं हिन महीने। अच्छा, हाणे कहिड़ो मुतालबो कयो था तव्हां आला अधिकारियुनि खां? असांजो मुतालबो इहो ई आहे त मुलाज़िम जी पगार फुल ॾिनी वञे ऐं जेके ड्यूटी नथा कनि भले उनजी कटौती कई वञे, इंक्रीमेंट जे समय तो पगार ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।